नाज़िन जामशोरे में सिंधी अदबी बोर्ड में 3 ॾींहनि वारो किताबी मेलो लगायो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे रहीम बख्श बलोची एयरपोर्ट। सिंधी अदबी बोर्ड में 3 ॾींहनि वारो किताबी मेलो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। मेले में गुज़िरियल वक़्त जे बोर्ड जे रहंदड़ चेयरमैन खे ख़िराज तहसीन पेश करण समेत अदबी सरगर्मियुनि ते 3 ॾींहनि ताईं केतिरियूं ई नशिस्तूं रखियूं वयूं। मेले दौरान मुख़्तलिफ़ पब्लिशरनि पारां केतिरा ई स्टॉल पिणु लॻाया विया। उन मौक़े ते मौजूद माण्हुनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियों ॾींहं खां वठी करे जेका माण्हुनि जी आमद रही आहे, जेका दिलचस्पी रही आहे, जेका जानशवरनि जूं तक़रीरूं रहियूं आहिनि, हर लिहाज़ खां ऐं हिनखे हिकिड़ो कामयाब मेलो करार ॾियां थी। ऐं उनखां पहिरियों जेको आउं चाहींदसि त असांजो जेको हीउ सॼो कुझु जेको हीउ मंडल मचाइण आहे या हीउ जेके तव्हां अक्सर ॾिसो था त कॾहिं असां वटि मुशाइरा था थियनि, त ईअं न आहे त सिर्फ़ु असां वटि सरगर्मियूं थियनि। हीउ जेके असांजे प्रोग्रामनि करण जो मक़सदु बि इहो आहे त नए नस्ल खे पंहिंजे सीनियर नस्ल सां जोड़े रखणु। तमामु मुख़्तलिफ़ एंगल्स खां वॾा कम थिया आहिनि। पहिरियों त बोर्ड खे शजरकारी, वण, पार्क ऐं बेचूं, माण्हुनि जो अचणु वेहणु विज़िट करणु। ॿियो त जेके रिसाला आहिनि बोर्ड जा टे ख़ासि, उन्हनि खे वक़्तु सिर पाबंदी सां आणनि। टियों असां पब्लिकेशन कमेटी में वेही असांखे इहो ताक़ीद हो त सभु मयारी किताब जेके पब्लिकेशन मां मंज़ूर थियनि उनखे जल्दी जल्दी आणिजे ऐं छपाइजे। बोर्ड जेको हीउ किताबी मेलो शुरू कयो आहे उहो सिंधी किताबनि जे विकिरे जे सिलसिले में अहम क़दम आहे, जंहिंमें 26 इदारनि हिसो वरितो आहे। सिंधी अदबी बोर्ड जो हलंदड़ प्रोग्राम में जेको आहे त जेके सिंधी अदबी बोर्ड जा चेयरमैन आहिनि उनजे हवाले सां प्रोग्राम, उनजे मौक़े ते जेको बुक स्टॉल लॻाया विया आहिनि, 3 ॾींहनि जो जेको अदबी मेलो लॻायो वियो आहे बुक स्टॉलनि जो, सचपच त उहो ॾाढो यादगार आहे। अॻवाननि जो चवणो हो त 3 ॾींहनि वारो किताबी मेलो हिकु अहम क़दम आहे। उन सां गॾोगॾु सिंधी अदबी बोर्ड जे गेट जो नालो बाबे जीएम सैद रखणु शानाइतो क़दम आहे, जंहिंजी वाखाण सॼी सिंध में गूंजी रही आहे। कैमरामैन वज़ीर अली नवाणी सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़ जामशोर।